बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 5 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे योम आज़ादी। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञूं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ मुआशरती माना समाजी। लफ़्ज़ त्यौहार माना ख़ुशीअ जो ॾींहुं। लफ़्ज़ धाम धूम माना शान ऐं शौक़त। लफ़्ज़ अज़ीम माना वॾो। लफ़्ज़ ख़ुदमुख़्तियार माना पाण भरो। लफ़्ज़ सूरत माना शिकिल। लफ़्ज़ नसीब थियो माना मिलियो। लफ़्ज़ बानी माना बनाइण वारो। लफ़्ज़ मतभेद माना इख़्तिलाफ़। लफ़्ज़ चिरागान माना रोशनी। पोइ लफ़्ज़ आहे क़ाइद माना अॻवान। लफ़्ज़ मज़ार माना क़बर। लफ़्ज़ मेड़ माना इज्तिमा। लफ़्ज़ उजागर माना ज़ाहिर। लफ़्ज़ सूरमन माना बहादुरन। लफ़्ज़ तरक़ी याफ़्ता माना तरक़ी कयल। लफ़्ज़ सराही माना ख़ुशी। लफ़्ज़ वाधारे माना वधाइण। लफ़्ज़ अज़म माना इरादो। लफ़्ज़ इतिहाद माना एको। मश्क नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह क़ौम खे पंहिंजी पहिरीं ख़िताब में कहिड़ो पैग़ाम ॾिनो? जवाब, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह क़ौम खे पंहिंजे पहिरीं क़ौमी ख़िताब में सख़्त महिनत, इतिहाद ऐं कामिल यक़ीन जे मुतालिक़ ताक़ीद कंदे हिकु नए अज़म सां बिना कंहिं ज़ात पात जी फ़र्क़ जे मज़हबी मतभेद खां सवाइ मुल्की सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ जदोजहद करण जो पैग़ाम ॾिनो। बे, क़ाइदे आज़म पाकिस्तान जे समूरनि रहवासियुनि खे कहिड़ो यक़ीन ॾियारियो? जवाब, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान जे समूरनि रहवासियुनि खे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आज़ादीअ सां गुज़ारण ऐं मज़हबी तोड़े समाजी मसइलनि में ख़ुदमुख़्तियार रहण जो पिणु यक़ीन ॾियारियो। जीम, योम आज़ादीअ जी शुरूआति कहिड़ीअ रीति कई वञे थी? जवाब, योम आज़ादीअ जी शुरूआति 41 तोबनि जी सलामीअ ऐं क़ौमी झंडे फड़काइण सां कई वेंदी आहे। दाल, 14 आगस्ट ते अख़बारनि जे ख़ासि नंबरनि में नई नस्ल लाइ कहिड़ो मवादु ॾिनो वेंदो आहे? जवाब, 14 आगस्ट ते अख़बारनि जे ख़ासि नंबरनि में क़ौमी सूरमनि खे ख़राजे अक़ीदत ऐं उन्हनि जूं तस्वीरूं ॾेई तारीख़ वरिजाए नई नस्ल खे आगाह कयो वेंदो आहे। हे असांखे पंहिंजे मुल्क जी तरक़ीअ लाइ छा करणु घुरिजे? जवाब, असांखे पंहिंजे मुल्क जी तरक़ीअ लाइ अज़म ऐं कोशिश करणु घुरिजे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि
त्यौहार, इतिहाद, मतभेद, चरागान, अज़ीम। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे त्यौहार, माना ख़ुशीअ जो ॾींहुं। जुमिलो लिखंदासीं, असांजे मुल्क में मुख़्तलिफ़ त्यौहार मल्हाया वेंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे इतिहाद, माना ॿधी। जुमिलो लिखंदासीं, असांखे पाण में इतिहाद सां रहणु घुरिजे। लफ़्ज़ आहे मतभेद, माना इख़्तिलाफ़। जुमिलो लिखंदासीं, असांखे कंहिं मतभेद खां सवाइ रुॻो मुल्क लाइ सोचणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे चरागान, माना रोशनी। जुमिलो लिखंदासीं, योम आज़ादीअ जे मौक़े ते सॼे मुल्क में जायुनि ते चरागान कयो वेंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे अज़ीम, माना वॾो। जुमिलो लिखंदासीं, क़ाइदे आज़म रहमतुल्लाह अलैहि हिकु अज़ीम क़ाइद हो। नंबर 3, हेठिनि लफ़्ज़नि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, हिननि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ आज़ादी, साॻी माना वारो लफ़्ज़ छोटकारो या ख़ुदमुख़्तियारी। लफ़्ज़ रीतूं, साॻी माना वारो लफ़्ज़ रस्मूं। लफ़्ज़ ताक़ीद, साॻी माना वारो लफ़्ज़ बार बार चवणु। पोइ लफ़्ज़ आहे पैगाम, साॻी माना वारो लफ़्ज़ सनीहो। पोइ लफ़्ज़ आहे ख़ुशहाली, साॻी माना वारो लफ़्ज़ आसूदगी। नंबर 4, असीं ॿिया कहिड़ा कहिड़ा ॾींहं यादगार तौरु मल्हाईंदा आहियूं। जवाब, असीं पंहिंजे मुल्क में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईद उल फ़ितर, ईद उल अज़हा, योम पाकिस्तान 23 मार्च ते, 6 सेप्टेम्बर योम दिफ़ा, 11 सेप्टेम्बर योम वफ़ात क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह, 10 मुहर्रमुल हराम करबला जे शहीदनि जो ॾींहुं, 25 दिसंबर योम विलादत क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह वग़ैरह यादगार तौरु मल्हाईंदा आहियूं।